लीडर टीवी के नाजरीन को अस्सलाम वालेकुम। आज हमारे साथ पाकिस्तान के एक बहुत ही मुनफरद शायर डॉक्टर आकाश अंसारी मौजूद हैं। हमने उनको ज़हमत दी है कि लीडर टीवी के इस स्टूडियो में आएँ और अपनी सिंधी और उर्दू शायरी पेश करें। डॉक्टर साहब, बग़ैर किसी तमीद के मैं चाहता हूँ कि ख़ास तौर पर जनरल ज़िया-उल-हक़ के वक्त में आपने जो नज़ीर अब्बासी की शहादत पे शायरी की थी, पहले वो सिंधी में सुनाए, वो फिर उर्दू। हाँ, उसी ज़माने में हमारे एक बहुत प्रोग्रेसिव दोस्त थे नज़ीर अब्बासी। वो लेफ्टिस्ट थे और ज़िया के ख़िलाफ़ जो मूवमेंट थी उसमें बड़े मुतहर्रिक थे। लिहाजा उनको गिरफ़्तार किया गया, फिर उनको अज़ियतें देकर शहीद कर दिया गया। तो उस ज़माने में उनकी शहादत पे मैंने एक नज़म लिखी थी सिंधी में, लेकिन फिर उस ज़माने में इरशाद अहमद हक्कानी, मुशाहिद हुसैन वगैरह, ये प्रोफेसर अज़ीज़ुद्दीन अहमद ये आए थे सिंध, तो उनको मैंने सिंध का दौरा भी कराया था। उसी दौरान मेरी शायरी को उन्होंने सुना और फिर इरशाद अहमद हक्कानी ने मुझे कहा कि भाई इसके उर्दू वर्जन भी आप बनाएं। तो फिर वो अपने कालमों में 3-4 कालमों में कि सिंध क्या सोचता है उस वक्त, उस हवाले से उन्होंने लिखे थे। तो वो नज़म थी सिंधी में कि ओ अमा ओ अमा ओ अमा ओ अमा, जेकॾहिं राति जे रहज़ननि जे हथां मां बि मारियो वञा मुंहिंजे साथियुनि जियां, तोखे पंहिंजी ममता जो आहे कसम, की न तूं रोए जां, की न दिलि लाहे जां, की न दुखड़ो कजां, ओ अमा जेकॾहिं सच ऐं सूंहं ख़ातिर किथे मां बि शीशनि मथां जो सुमारियो वञा, पिरह जे प्यास में पंहिंजे प्यारनि जियां, जे संझे जो ई सूर्य पुकारियो वञा, लांग बूटनि जे हेठां लिथारियो वञा, मौत पंहिंजे खां अॻु में ई मारियो वञा, तोखे पंहिंजी ममता जो आहे कसम, की न तूं रोए जां, कोन दुखड़ो कजां। ॾिठो शेर आहे, इन जो उर्दू वर्जन जेको उर्दू तर्जुमो मूं कयो हो सो तव्हांखे ॿुधायां थो। मां तू रोना नहीं, मां तू रोना नहीं, पासबाना ने ज़ुल्मत के हाथों अगर, रात जे रहज़ननि जे हथां, पासबाना ने ज़ुल्मत के हाथों अगर, मेरे गुम गुश्ता सब साथियों की तरह घर में मारा भी जाऊं कहीं ना कहीं, अश्क गिरिया से पलकें भिगोना नहीं, माँ तू रोना नहीं, माँ तू रोना नहीं। गर ये शाही किले की फसीलें तुझे मेरी मौजूदगी का पता भी न दें, गर ये शाही किले की फसीलें तुझे मेरी मौजूदगी का पता भी न दें, और दलाई की मनहूस जिंदान पर मंडलाती हुई गिद्ध चीलें तुझे खून आलूदा चोंचों से महवे तिनिस कुछ बता भी जो दें। मारी मारी थकी दर बदर तू फिरे, मारी मारी थकी दर बदर तू फिरे, शाम गम भी अगर तुझको यूं देखकर तेरी हालत पे पुरसाओ मातम करे, चाहे कुछ भी हो माँ, चाहे कुछ भी हो माँ, दामन ज़ब्त हाथों से खोना नहीं, वाह माँ तू रोना नहीं, वाह वाह वाह, ये माँ तू रोना नहीं। ये तकाज़ाए खूने अब्बासी है माँ, ये तकाज़ाए खूने अब्बासी है माँ, जिस्म अपनी को तोहफे में दूं किरचियाँ, ये तकाज़ाए खूने अब्बासी है माँ, जिस्म अपने को तोहफे में दूं करचियाँ, कब तलक बंद ज़हनो ज़मीरो ज़बां, कब तलक वतन पर वर्दियाँ, ऐसे हालात में जबर की रात में, चाहे कुछ भी हो माँ, चाहे कुछ भी हो माँ, दामने ज़ब्त हाथों से खोना नहीं, माँ तू रोना नहीं, माँ तू रोना नहीं, माँ तू रोना। वाह वाह आकाश, मुझे ख्याल आता है आख़िर में असां बसि रहियासीं अधूरा अधूरा, तव्हांजो ब्रेंड थी वियो इहो। असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा, असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा, न कि इश्क आतिश फिशां थी उभामियो, न कि इश्क आतिश फिशां थी उभामियो, नई दीप दिल मां आमा जो उजामियो। वाह। न सूरनि जे शिदत खां शोलो बणियासीं, न सिगरेट जो को फुलो थी छणियासीं, दुखियासीं जलियासीं अधूरा अधूरा, असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा, असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा। दुखनि सां दिलि पंहिंजो रिश्तो न ठाहियो, दुखनि सां माण्हू कंप्रोमाइज़ करे छॾींदो आहे, ख़ुदा जी मर्ज़ी आहे बसि ठीकु आहे। दुखनि सां दिलि पंहिंजो रिश्तो न ठाहियो, ऐं सुखनि में बि मन खे सुकून कीन आयो। खिलियासीं त ख़ल्क़त जे दर्दनि ते रोकियो, खिलियासीं त ख़ल्क़त जे दर्दनि ते रोकियो, रुनासीं त दुनिया जे नज़रनि ते टोकियो,
वाह न ख़ुशि थी खिलियासीं न रज थी न रज थी रुनासीं खिलियासीं अधूरा अधूरा असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा भाई जा फंदा चुमण खां बि वियासीं ख़्वाहिश त इहा हुई त कोई अहिड़ो शानदार मौत मिले न पेब्लो नरोदा जहिड़ो मौत मिले ची गवेरा जहिड़ो मौत मिले जार हबाशी जहिड़ो मौत मिले शहीद नज़ीर अब्बासी जहिड़ो मौत मिले ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जहिड़ो मौत मिले शहीद फाज़िल जहिड़ो मौत मिले न असां त इन पंध जा पांधी हुआसीं न भाई जा फंदा चुमण खां वियासीं ऐं दुनिया जा धंधा करण खां वियासीं न तूं ई मिले ऐं न कंहिंजा थियासीं न तूं ई मिले ऐं न कंहिंजा थियासीं हितां खां वियासीं हुतां खां वियासीं ऐं मरण जे मज़े खां बि महरूम थियासीं ऐं जीअंदा रहियासीं अधूरा अधूरा असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा थी तारक ही दुनिया न त्यागे सघियासीं वाह तरक़ दुनिया करे जो की बख़्शू थी हलिया वञूं असामी थी थी तारक ही दुनिया न त्यागे सघियासीं ऐं जहां जो बि झंझट न झागे सघियासीं उमिरि अधु अणकुट इबादत में वेही शुरू में गुलामाजी उमिरि अधु अणकुट इबादत में वेही ऐं बाक़ी बुतनि खां बग़ावत में वेही ख़ुदा बि न मिलियो न उनजी ख़ुदाई हो आकाश जिंदड़ी ईअं वई अजाई ऐं ॻोल्हा जे रण में रुलियासीं अधूरा असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा नाज़रीन ही हो असांजो शाइर असांजो दोस्त आकाश अंसारी ऐं आकाश अंसारी जीअं असांखे इतला ॾिनो आहे त हुनजी जनम कहाणी ऐं हुनजे उर्दू ऐं सिंधी शाइरी जा 4 किताब जल्दी मार्केट में ऐं असां समूरनि माण्हुनि जे अॻियां अचण वारा आहिनि इन करे उहो इंतज़ारु तव्हां कजो बि पर असां वरी आकाश अंसारी जो कंहिं ॿी वेहक लाइ इंतज़ारु कंदासीं अव्हांजी वॾी महिरबानी आकाश अव्हांजा वॾा थोरा